नासरीन सिंध हुकूमत बोर्ड की सूरत हाल में ड्यूटिन तां गैर हासिल रहंदड़ डॉक्टर्स खिलाफ कार्रवाई जो फैसलो करे वरतो है। सेहत खाते आरजी बुनियादन ते भर्ती कियल 4 वुमन मेडिकल ऑफिसर्स के बरतरफ करे छड़ियो है। एमरजेंसी दौरान ड्यूटिन तां गैर हासिल रहंदड़ 66 मेडिकल ऑफिसर्स के शोकास नोटिस जारी किया विया आहिनि। दादू जिले में मुकर्रर डॉक्टर मारिया मलकानी ऐं डॉक्टर जबीस बरतरफ कयो वियो आहे। हैदराबाद में मुकर्रर डॉक्टर शबाना ऐं डॉक्टर शांसी के भी बरतरफ कयो वियो आहे। सेहत खाते जो चवण है एमरजेंसी दौरान ड्यूटिन तां गैर हासिल रहंदड़ डॉक्टर्स खिलाफ कार्रवाई कई वही है। नाज़रीन एक भेरो बीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध हुकूमत बोर्ड की सूरत हाल में ड्यूटिन तां गैर हासिल रहंदड़ डॉक्टर्स खिलाफ कार्रवाई जो फैसलो करे वरतो है। सेहत खाते आरजी बुनियादन ते भर्ती कियल 4 वुमन मेडिकल ऑफिसर्स के बरतरफ करे छड़ियो है। एमरजेंसी दौरान ड्यूटिन तां गैर हासिल रहंदड़ 66 मेडिकल ऑफिसर्स के शोकास नोटिस जारी किया विया आहिनि। दादू जिले में मुकर्रर डॉक्टर मारिया मलकानी ऐं डॉक्टर जबीस के बरतरफ कयो वियो आहे, जॾहिं त हैदराबाद में मुकर्रर डॉक्टर शबाना ऐं डॉक्टर शांसे के भी बरतरफ कयो वियो आहे। सेहत खाते जो चवण है एमरजेंसी दौरान ड्यूटिन तां गैर हासिल रहंदड़ डॉक्टर्स खिलाफ कार्रवाई कई वही आहे।